जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाइण जे हवाले सां इंतज़ाम जो जाइज़ो वठण लाइ दरबार हॉल मिठी में सॾायल हिक गॾिजाणी जी सदारत कंदे डिप्टी कमिश्नर थारपारकर अब्दुल हलीम जागीरानी चयो त रबिउल अव्वल महीने में ॿिन्ही जहाननि जे सरदार इमामुल अंबिया ख़ातिमुल नबीयीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जश्न विलादत बासादत शानदार तरीक़े सां मल्हायो वेंदो। डिप्टी कमिश्नर लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई त उहे तालुके सतह ते बि जश्न ईद मिलादुल नबी जे दिहाड़े खे अक़ीदत और एहतराम सां भरपूर नमूने मल्हाइण जा इंतज़ाम कनि। हुन चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा बाबति वध खां वधि नई नस्ल खे आगाह कयो वञे। हुन पुलिस इंतज़ामिया खे हिदायत कई त उहा ईद मिलादुल नबी सलम जे जलूसनि खे सिक्योरिटी फ्राहम करण लाइ मौसर हिफ़ाज़ती प्लान जोड़ण खे यकीनी बणाइनि। डिप्टी कमिश्नर लाॻापियल अमलदारनि खे सॼे ज़िले में सफ़ाई सुथराई जे अमल खे वधीक बहितर बणाइण जी पिण हिदायत कई। हुन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन रियाज़ अहमद शेख, DHO थरपारकर डॉक्टर लेखराज सारंगाणी, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 थरपारकर मोहम्मद उस्मान खासकेली, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी थरपारकर जान मोहम्मद बजीर, असिस्टेंट कमिश्नर मिठी कैप्टन रिटायर्ड मोहम्मद फरीद खां अलावा ज़िले जे ॿियनि असिस्टेंट कमिश्नरनि लाॻापियल खातनि जे अमलदारनि समेत मुख़्तलिफ़ फ़िरक़नि जे आलम सगोरनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।